अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस में भलीकार मां आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन 2024 जे चूंडनि जी शुरूआति थियण में हाणे कुझु कलाक बचा आहिनि ऐं सुभाणे सुबुह जो 8 वॻे खां सॼे मुल्क में आम चूंडनि जे लाइ पोलिंग जी शुरूआति थी वेंदी ऐं उहा पोलिंग सुभाणे शाम 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदी ऐं उनखां पोइ वोटनि जी गिणप थींदी ऐं कुझु ई कलाकनि में पोइ वरी नतीजा साम्हूं अची वेंदा ऐं 1 खां 2 ॾींहंनि जे अंदरि तक़रीबन पोज़ीशन वाज़े थी वेंदी त कहिड़ी जेका पार्टी आहे उहा सोभारी थी आहे, पहिरें नंबर ते, ॿिए नंबर ते, 3 नंबर ते पाण खे इहा ख़बर पइजी सघे थी। इन हवाले सां जेके पार्टियूं आहिनि, सियासी पार्टियूं, उन्हनि त वर्क मुहिम बि मुकमल करे वरिती, पंहिंजो सॼो होमवर्क मुकमल करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन जे तरफ़ां जेको अॼु आरओज़ जे हथां प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे पोलिंगनि जो सामान आहे उहो मुहैया थी चुको आहे ऐं उहे तक़रीबन हाणे पहुची चुका आहिनि पंहिंजनि इलाइक़नि में, पंहिंजनि उन्हनि पोलिंग स्टेशन्स ते। उहे अमलो जेको आहे उहो राति उते गुज़ारींदो ऐं सुभाणे सुबुह खां ई उहो 2 कलाक तक़रीबन 6 वॻे खां उहो तयारी कंदा ऐं 8 वॻे खां पोइ फिक्स जेको आहे इहो पोलिंग जो अमल शुरू थी वेंदो। हिकु त भई इहो ई हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त इंतिज़ामिया खे, हुकूमत खे, जेका ऐं रियासत खे त सुभाणे जो ॾींहुं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा लाज़मी बरक़रार रखणु तमामु ज़रूरी आहे। अॼु बलूचिस्तान में 2 धमाका थिया आहिनि जंहिंमें केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि, त उन सां ज़रूरु हिकिड़े क़िस्म जी बेचैनी मुल्क में पैदा थी आहे। पर उनजे बावजूदि इंतिज़ामिया अलर्ट थी वई आहे ऐं सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे जेका सुबुह चूंड अमल जी शुरूआति थींदी ऐं जमहूरियत जे लाइ इहो ज़रूरी आहे, जमहूरी इस्तेहकाम जे लाइ ज़रूरी आहे त इलेक्शन्स फ्री एंड फेयर थियनि, पुरअमन माहौल में थियनि ऐं जेका पार्टी चूंडिजी अचे इक़्तिदार उन जे हवाले थिए त जीअं मुल्क जे अंदरि जेका माशी सूरत हाल आहे, जेका बि बेचैनी आहे उहा ख़तमु थिए ऐं हिकु जमहूरियत जो जेको प्रोसेस आहे उहो अॻिते वधे। त अॼोके प्रोग्राम में असां इन ई मामले ते गुफ़्तगू कंदासीं। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब सीनियर तज्ज़िया निगार आहिनि, मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। शमा मुंशी साहिबा उहे बि सीनियर तज्ज़िया निगार आहिनि, उहे बि असां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। ऐं ॿिन्ही खे वेलकम कयां थो। प्रोफेसर साहब, शुरूआति तव्हां खां कयूं त अॼु राति बसि 1 बची आहे ऐं हाणे कुझु कलाकनि खां पोइ पोलिंग जो अमल शुरू थी वेंदो ऐं 2024 जूं चूंडूं थी रहियूं आहिनि। त तव्हां छा था सम्झो त इहो हिन मौजूदा सूरत हाल में जॾहिं मुल्क में मुआशी मामला ॾाढा ख़राबु आहिनि, आलमी सतह ते असां तक़रीबन अकेला थी विया आहियूं ऐं हिकिड़ी बेचैनी, हिकिड़ी अजीब अफ़रा तफ़री मुल्क में पखिड़ियल आहे, त सुभाणे वारियूं चूंडूं खां पोइ तव्हां इन मामलात में, इन सूरत हाल में केतिरी बहितरी तव्हांखे नज़र अचे थी? साईं, मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे मुल्क जे लाइ। ऐं जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं, जमहूरी जेको निज़ाम आहे या जमहूरियत खे बरक़रार रखण लाइ चूंडूं ज़रूरी आहिनि। बावजूदि जीअं तव्हां चयो त मुल्क में इक़्तिसादी ॾेवालो बि आहे, ॿियूं शयूं बि आहिनि, अमन अमान जी सूरत अॼु तव्हां ॾिसो धमाका थिया आहिनि, पर उनजे बावजूदि जेकॾहिं असां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे हीअ शयूं मुलतवी कंदा वेंदासूं, पोस्टपोन कंदा वेंदासूं, त उनजो असांखे नुक़सानु थींदो ऐं असां ते उहो असरु। तंहिंजे करे असां चाहियूं था त अवाम जी चूंडियल जेका हुकूमत आहे उहा अची वञे। माण्हुनि जो जेको वोट आहे उहो उनजी वॾी अहमियत हूंदी आहे सॼी दुनिया में, रुॻो पाकिस्तान में न। पर जेकॾहिं उहो अची थो वञे, वोट जे ज़रिए अवामी नुमाइंदा चूंडी था अचनि ऐं हुकूमत ठाहीनि था, हुकूमत कनि था, त उहो वधीक बहितरु हिकिड़ी फ़ुआल शइ आहे। उन सां निज़ाम जी भलाई थींदी ऐं इक़्तिसादी तौर ते बि आउं सम्झां थो त चूंडियल हुकूमत खे पूरो हक़ु हासिलु आहे। हाणे ॾिसो न, हींअर त आहे निगरान हुकूमत, त निगरान हुकूमत वटि उहे एॾा वॾा पावर्स कोन्हनि जंहिंजे ज़रिए हू करे। बावजूदि उनजे त हू कनि था, इलेक्शन कमीशन हुननि खे झलियो आहे, पर तंहिंजे बावजूदि असांजे मुल्क में निगरान, दुनिया सॼीअ में निगरान सेटअप कोन थींदा आहिनि। अमेरिका मिसाल वठो, उहो सदर आख़िर ताईं हूंदो, जंहिं ॾींहुं ॿियो सदर ईंदो उनखे चार्ज हैंड ओवर करे पाण हलियो वेंदो पंहिंजे घरु। त अहिड़े नमूने सां पाड़ेसरी मुल्कनि में बि ईअं अथव, बर्तानिया में बि ईअं आहे। जेके बि सुधरियल मुल्क आहिनि दुनिया जा, उन्हनि में तव्हां ॾिसो त ईअं पियो थिए थो। जापान आहे, कोरिया आहे ऐं अहिड़े नमूना चीन आहे। सो आउं सम्झां थो त हीउ हिकिड़ो सुठो सौण आहे ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं चूंडूं थियनि, जंहिंजो हींअर असां केतिरे वक़्त खां इंतज़ारु पियो कयो। इमरान ख़ान जे वञण खां पोइ बि सम्झो हिकिड़ी हुई त चूंडियल हुकूमत, पर वरी बि तंहिंखां पोइ हाणे नयूं चूंडियूं थियूं, माण्हुनि खे नओं जेको मैंडेट आहे उहो मिलंदो, त उन सां जेको आहे सो सॼे मुल्क जी, पाकिस्तान जी चङाई थींदी, भलाई थींदी ऐं पाकिस्तान तरक़ी कंदो, सुधरंदो ऐं तरक़ी करणु घुरिजेसि बि।
تو ان کرے इहो मुंहिंजे नज़र में तमामु ज़रूरी अमल आहे. صحیح سے شما صاحب آپ کیا اوپینین ہے کہ انتخابات سے کس طرح کی اسٹیبلٹی آئے گی ملک میں اور موجودہ حالات میں کتنا ضروری ہے کہ فری اینڈ فیئر الیکشنز ہوں؟ بسم اللہ الرحمن الرحیم. زویب صاحب جو ہے پاکستان کی سیاست میں آپ دیکھتے ہیں کہ 2000 یہ کہ 21 کے 22 کے بعد جو ہے ایک بڑی بے یقینی کی کیفیت تھی. حالانکہ جو ہے عمران خان صاحب کو ووٹ آف نو کانفیڈنس کے ذریعے جو ہے ریموو کیا گیا تھا اور اس میں کسی کانسپریسی کا کوئی حصہ نہیں تھا. لیکن پی ٹی آئی کی طرف سے اتنی زیادہ ملک میں کیوس پیدا کیا گیا, انارکی پیدا کی گئی اور یہ تاثر دیا جاتا رہا کہ اب جو پی ڈی ایم کی گورنمنٹ آئی ہے وہ آنورڈ 3-4 سال رہے گی اور الیکشن کا پروسیس نہیں ہوگا, جبکہ مختلف حلقوں کی طرف سے بار بار یہ باور کرایا جاتا رہا کہ یہ محض ایک پروپیگنڈا ہے اور الیکشنز اپنے وقت پہ ہوں گے, اپنی مدت پہ ہوں گے. لیکن بار بار یہ جو ہے اس طرح کے فسادات کرائے گئے اور اس طرح کی چیزیں نیگیٹیوٹی پھیلائی گئی تو عوام جو ہے کافی زیادہ انسرٹن سچویشن میں تھی. ان کو یقین نہیں آ رہا تھا کہ اس ملک میں آیا کبھی الیکشن ہو بھی پائیں گے کہ نہیں ہو پائیں گے. تو میرے خیال میں جو ہے یہ ایک پروسیس ہے, ڈیموکریٹک پروسیس ہے جس کو کبھی بھی ڈیریل نہیں ہونا چاہیے. اور کم از کم بذات خود میں بہت خوش ہوں اس چیز سے کہ مجھے تو ایسا لگ رہا ہے کہ انشاءاللہ تعالی ملک میں ایک نئی صبح کا آغاز ہونے چلا ہے. کیونکہ جو ہم نے اکانومی, ہم نے اپنی جی ڈی پی دیکھی تھی 2014 میں, جبکہ ہم آئی ایم ایف کو خیربات کہہ چکے تھے اور ہماری جو جی ڈی پی تھی وہ 5.86 تھی اور یہ وہ جی ڈی پی تھی جس کو آج چائنا نے اپنے ملک کے لیے 2024 کے لیے ایز اے ٹارگٹ سیٹ کیا ہے. تو بہت بڑی بات ہے کہ اس وقت پاکستان جو ہے 2014 اور 15 میں جی ڈی پی اکانومکلی جو ہے 5.85 پہ کھڑا تھا اور بدقسمتی سے جب 2018 میں خان صاحب کی گورنمنٹ آتی ہے اقتدار میں تو within 7 months آپ کی نیگیٹو 0.2 ہو جاتی ہے, 2.4 ہو جاتی ہے اور وہ جو ہے یہ جو ہے پھر قائم رہتا ہے. تو جو چیزیں ہم نے دیکھی, تماشے دیکھے, اس کے بعد پی ڈی ایم گورنمنٹ میں بھی مہنگائی کی جس طرح سے بلند سطح رہی تو عوام جو ہے بہت مایوس تھے. انہیں لگتا تھا کہ جانے وہ وقت کب آئے گا, وہ لمحہ کب آئے گا جب ان کے حقیقی نمائندے جو ہے اسمبلیوں میں پہنچیں گے, ان کے لیے آواز بلند کریں گے اور ان کے مسائل کا ادراک ہوگا. تو میرے خیال میں ایک بہت پازیٹیو عمل ہے اور میری طرح عام عوام بھی بہت خوش ہوں. اس کا میں پورا کریڈٹ دینا چاہتی ہوں انکمبنٹ اسٹیبلشمنٹ کو, جناب عاصم منیر صاحب کی قیادت میں, کہ انہوں نے اس چیز کو انشور کیا کہ کسی بھی کوئی بھی, چاہے آپ کو پتہ ہے, مجھے پتہ ہے, ہم ابھی کس قسم کی 9 مئی کے بعد صورتحال سے دوچار ہیں اور کس قسم کی ہمارے ملک کے خلاف جو ہے سالمیت کے خلاف کس قسم کی سازشیں نہیں ہو رہی اور مختلف ڈرامے ہیں جس میں ہم بلوچستان کے حوالے سے ڈاکٹر مہارنگ کا جو ہے ایک لمبا طویل جو ہے وہ بھی دیکھتے ہیں, دھرنا بھی دیکھتے ہیں. اس کے بعد ایران کا ہماری طرف جو ہے وہ تو ظاہر ہے بیک گراؤنڈ سے بہت سارے بالکل سارے. پروفیسر صاحب یہ جو عام مانو جا مسئلہ کی کہ چھا ہن الیکشن کا پوءِ असां امید کयूं تو حل تھیندا, छाकाणि त عام माण्हू یہ اسٹریٹجیز ऐं इन्हनि शयुनि खे नथो सम्झे. उनखे त 2 वेलनि जी मानी खपे ऐं उनखे सस्ताई खपे, महांगाई मां निजात खपे, बिजली खपे, उनखे गैस खपे. त जेके आम माण्हू जूं जेके उमेदूं हूंदियूं आहिनि इलेक्शन सां उहे मुंहिंजे ख़्याल में साॻियूं आहिनि जेके अॻे बि इलेक्शन सां रहियूं आहिनि. उन जूं उमेदूं केतिरियूं पूरियूं थी सघनि थियूं इन इलेक्शन खां पोइ? साईं हाणे हीअं आहे त जीअं तव्हां ख़ुदि ई चयो त माण्हुनि जूं उमेदूं चूंडियल हुकूमत में हूंदियूं आहिनि. जीअं अॻे हुयो सॼी उमिरि खां हो, पाकिस्तान खे अॼु वजूद में आए 76 वरस थिया आहिनि ऐं उन में जेको आहे सो हीअ मां सम्झ 9-10 इलेक्शन आहे जेका थी रही आहे ऐं अॻ में माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि, कुझु न बि थिया आहिनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ूं आहिनि. हींअर बिजली जो वॾो मसइलो आहे, पेट्रोल जो वॾो मसइलो आहे. पेट्रोल जे करे वरी ॿी जेका महांगाई आहे उहा तमामु घणी वधे थी ऐं उन से माण्हुनि खे अटो फॉर एग्ज़ाम्पल केॾो महांगो आहे, 150 खां मथे किलो आहे. त इन क़िस्म जी सूरत हाल में माण्हू तकलीफ़ में आहिनि. असां ज़रूरी चाहींदासूं त हीअ चूंडियल हुकूमत अचे ऐं माण्हुनि जा मसइला हल करे. असुलु मक़सदु इहो आहे, चाहे नवाज़ शरीफ़ अचे, शहबाज़ शरीफ़ अचे, बिलावल भुट्टो अचे, केरु बि अचे, पर घटि में घटि इन्हनि खे इहो मसइला हल करणा पवंदा. बिजलीअ जो मसइलो तमामु, गैस असांजे मुल्क में हींअर ख़तमु थींदो वञे पियो.
त गैस लाइ का पेशरफ़्त करणु घुरिजे त किथां असां उहो इम्पोर्ट कयूं ऐं जेको आहे सो दरामद कयूं ऐं उन लाइ जेकॾहिं को पैसो वरितो वञे थो माण्हुनि खां त माण्हुनि खे जेकॾहिं सहूलियत मिले थी त माण्हू ख़ुशीअ सां पैसा ॾींदा। पर जेकॾहिं तव्हां ज़ोरी कंदो, गैस बंदि कंदो, बिल घरा वठंदो, बिजलीअ जा बिल घरा वठंदो ऐं पेट्रोल रोज़ु वधाईंदा वेंदो, पेट्रोल जे अघनि जे करे जेके ॿियूं जेके पैदावारी शयूं आहिनि, प्रोडक्ट्स आहिनि, उन ते नुक़सानु थींदो। त इन करे आउं सम्झां थो त हीअ हुकूमत जेका नई अचे थी उहो तमामु ज़रूरी आहे। उनखे हाणे वक़्ती तौर ते शायदि IMF खां उन्हनि खे वञिणो पवंदो, वञी उन खां कुझु पैसा वठंदा जेसि ताईं वञी पाकिस्तान पंहिंजनि पेरनि ते बीहे ऐं जेसि ताईं सूबा पंहिंजे पेरनि ते बीहनि। हालांकि असां वटि इंतिज़ाम आहे, असां वटि पैसो बि आहे, असां विरायूं बि था, पर असां वटि करप्शन जो बि वॾो हिकिड़ो अथव छा चइजे अमल दख़ल, जंहिंजे करे असांखे नुक़सानु थिए थो। ॿियो असां वटि गवर्नेंस यानी हुकुमरानी जेका आहे न उन जो तरीक़ेकार ग़लति आहे, उनखे असांखे सुधारणो पवंदो गवर्नेंस खे, तॾहिं असां वञी कामयाबु थींदासूं। असां उमेदु कयूं था, उमेदु असां इन लाइ आहे त हीउ जेको आहे अमल थींदो, चूंडूं थींदियूं ऐं माण्हू जा मसइला हल थींदा। अच्छा शमा साहब, एक और चीज़ ये कि चलें कि वो हर बार एक इलेक्शन में एक उम्मीद तो होती है और नए आने वाले हुक्मरान के लिए माहौल को इतना साजगार नहीं होता, लेकिन अब मौजूदा हालात में तो बहुत जो भी हुकूमत आएगी उसके साथ सामने चैलेंजेस ही चैलेंजेस हैं, मुश्किलात ही मुश्किलात हैं। तो किस तरह का विजडम होना चाहिए आने वाली लीडरशिप में ताकि ये इतनी मसाइल हैं उनको ख़त्म भी कर सके, अगर मुकम्मल ख़त्म ना कर सके लेकिन कम कर सके और आम इंसान की जो रोज़मर्रा की ज़िंदगी है उसमें कुछ तब्दीली ला सके। ये बड़ा अहम सवाल है और मेरे ख्याल में शायद बहुत अच्छा सवाल आपने उठाया। और मेरे ख्याल में जो नई हुकूमत होगी जो मुंतखब होकर आएगी अवाम के वोटों से, उस पर सबसे बड़ी जो मेरे ख्याल में जिम्मेवारी आहिद होती है कि जो फ़िलहाल जो सियासी अफरा तफरी कियोस और नारकी मुल्क में मौजूद है उसको एड्रेस करने के लिए वो तमाम जमातों को जो है बाहमी मशावरत के थ्रू और उनको जो है ऑन बोर्ड लेके चले। क्योंकि यहाँ पे सियासी जमातों का जब असेंबली में मौजूद होती हैं तो उनका गिला शिकवा यही होता है कि हमें फला फला जो है मसले के लिए या उसके लिए जो है इशू के लिए ऑन बोर्ड नहीं लिया गया। तो मेरे ख्याल में बहुत ज़रूरी है कि जो भी नई मुंतखब हुकूमत आए वो जो है दीगर सियासी जमातों को ऑन बोर्ड रखे, किसी किस्म के भी फैसले हों। ज़ाहिर चैलेंजेस बहुत होंगे, चैलेंजेस में सबसे बड़ा मसला जो मेरे ख्याल में है वो महंगाई का है और उसका अवाम जो है सबसे पहले उसका तदारुक चाहती है। क्योंकि जो हुकूमत भी अब बरसर इक़्तिदार आती है वो ये नारा लगाती है अवाम को रोज़गार फराहम किए जाएगी, अवाम को जो है सबसे बढ़कर जो महंगाई का जो है तदारुक किया जाएगा। लेकिन बदकिस्मती से IMF के चुंगल में जब कौम फंसती है तो ऐसा नहीं हो पाता। तो जैसे अभी डॉक्टर साहब ने फरमाया कि जो भी नई मुंतखब हुकूमत आएगी वक्ती तौर पे तो उसको जो IMF के पास जाना पड़ेगा, उसके प्रोग्राम को जो है परस्यू करना पड़ेगा। लेकिन चूंकि हम माजी में देख चुके हैं कि जो है हमारी हुकूमतें जो है IMF से किस तरह से उनको जो है फेवल करती रही हैं, तो मेरे ख्याल में उम्मीदें हैं कि इंशाल्लाह जो नई आने वाली मुंतखब हुकूमत है वो IMF को जो है खैरात करेगी और जो है फिर इंशाल्लाह अपने तौर पे अपनी सेल्फ रिलायंस जो है इकोनॉमी जो है पॉलिसीज होंगी। तो उम्मीद है यही है कि इंशाल्लाह जो है ये इस तरह अभी जो बेचैनी है अवाम में, एक इस तरह की कैफियत है सियासी जमातों के कारकुनों में, उन्हें ये लगता है कि इनके साथ किसी न किसी तरह से ज्यादती हो रही है, जबकि ऐसा नहीं है। और सारे जितने भी फसादात हैं, जितने फितने मौजूद हैं, जिस किस्म की मेरे ख्याल में बेयकीनी की कैफियत है, उसका सिर्फ और सिर्फ मदावा जो है एक फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन से जो इंशाल्लाह कल होने जा रहे हैं। और उसके बाद जो है आप देखिएगा मुल्क में काफ़ी बेहतरी की सूरत हाल आएगी। लेकिन मैं यहाँ ये भी कहना चाहूँगी कि जो भी हुकूमत बरसर इक़्तिदार आएगी उसको जो है महंगाई के बाद जो सबसे बड़ा दूसरा इशू होगा वो होगा लॉ एंड ऑर्डर सिचुएशन। और लॉ एंड ऑर्डर सिचुएशन उसी वक्त बेहतर होगी जब आप किसी भी जो है ऐसे जो आप अपना, जैसे हमने प्रीवियस गवर्नमेंट्स में देखा कि आप एक नारा बुलंद करते थे गुड तालिबान एंड बैड तालिबान, तो आपको ये सारी चीजें खत्म होने, आपको जो है बहुत फर्म स्टैंड लेना पड़ेगा अगेंस्ट टेररिस्ट। आपको ये नहीं करना पड़ेगा कि ये गुड टेररिस्ट है तो ये बैड टेररिस्ट है। टेररिस्ट इज आफ्टर ऑल टेररिस्ट जो आपके कंट्री की इंटीग्रिटी को, आपकी स्टेबिलिटी को
और जो है उस पे हमलावार होता है, उनके ऊपर किसी किस्म का कॉम्प्रोमाइज नहीं करना। और इस तरह के फसादी कुव्वतें जैसे कि महारंग बलोच तैयब है, MPLA, उससे आपने कोई कॉम्प्रोमाइज नहीं करना। एक बार फिर नेशनल एक्शन प्लान की तरफ जाना होगा, लेकिन अब उसमें इक्तिसादी मुआशी मामलात को शामिल करके फिर एक नेशनल एजेंडा बनाया जाए, जाना बहुत जरूरी है। ब्रेक लेते हैं, ब्रेक का नजर ब्रेक जो वक्त है, ब्रेक का पोइ असांजी मेहमान सां गुफ्तगू जारी रखंदासीं। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन, असां इलेक्शन जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल पिया कयूं। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब ऐं शमा मुंशी साहिबा असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। प्रोफेसर साहब, ब्रेक खां पहिरीं जीअं ॻाल्हि पई हली त भई हिन वक़्तु जेका नई हुकूमत ईंदी उन जे लाइ हिकिड़ा वॾा चैलेंजिस आहिनि, ऐं ख़ासि तौर ते हिकु दहशतगर्दी ऐं ॿियो जेको इक़्तिसादी जेको बहरान आहे उहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। त मक़सदु आहे त नई जेका हुकूमत आहे उन जे लाइ इहो ज़रूरी हूंदो त पहिरियां सभिनी पार्टियुनि खे गॾु विहारे हिकिड़ो नेशनल ऐं हिकिड़ो एक्शन प्लान आणिजे, जंहिंमें इहो फाइनेंस जा, इक़्तिसादी, इकनॉमिकली, लॉ एंड ऑर्डर जा समूरा मामला हिकिड़ी क़ौमी एजेंडा ठाहिजे। छा इहो एतिरो आसान हूंदो नई हुकूमत लाइ त उहा सभिनी पार्टियुनि खे ऐं सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु विहारे हिकिड़ो को नेशनल एजेंडा जोड़े सघे? साईं, बिल्कुलु तव्हांजी तजवीज़ जेका आहे उहा तमामु सुठी ऐं लाभायती आहे। आउं सम्झां थो त नेशनल एजेंडा तमामु ज़रूरी आहे हिन मुल्क जे लाइ, जंहिंमें सभु पार्टियूं गॾु वेहनि। हाणे अॻे इमरान ख़ान जॾहिं हुकूमत कंदो त उहो कंहिं बि पार्टी सां वेहण लाइ तयारु न हो। ॿियूं पार्टियूं अलबत्ता आहिनि। पोइ वरी जेका शहबाज जी हुकूमत ठही उन में तव्हां ॾिठो त 15-16 पार्टियूं गॾिजी वयूं ऐं 17-18 महीना हुकूमत बि करे वई, बाक़ाइदे करे विया सुहिणे नमूने सां। त असांजो इहो ई ख़्यालु आहे त जेकॾहिं हींअर ॾिसो न मुल्क जूं हालतूं तव्हां ॾिसो, एग्रीकल्चर पुठियां पई वञे, मोॾियूं आयूं, माण्हू अञा धिका पिया खाइनि। साईं मुंहिंजा इंडस्ट्री लॻे कोन थी, ॿुधव, GNP तमामु घटि आहे, GDP तमामु घटि आहे। अहिड़े नमूने सां ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जिन सां असांखे ॼण नुक़सानु। त आउं चवां थो जिन एजेंडा ते वेहबो। ॾिसो न, असुलु ॻाल्हि आहे त असुलु ॻाल्हि आहे मुल्क जी। मुल्क जेकॾहिं असांजो आहे, असांखे प्यारो ऐं हुजे, कुझु करणु चाहियूं था त पोइ त कमु करिणो आहे, नथा करणु चाहियूं त पोइ छॾे था ॾियूं मुल्क खे, ईअं वेठो आहे त पोइ त का ॻाल्हि ई कान्हे। इन करे सभिनी खे गॾियल तौर ते हिकिड़ो एजेंडा ठाहिजे। उहो एजेंडा रुॻो ॻाल्हियुनि में न हुजे, पर उन्हनि खे अमल में आणण जी कोशिशि कजे। पोइ मौलाना बि हुजे, उन में सभु हुजनि। ॿी ॻाल्हि त ईमानदारी पैदा करण लाइ तमामु एफर्ट करणु घुरिजे ऐं जेको आहे उनखे घटाइजे, बेईमानी ऐं करप्शन खे ख़तमु कजे। ॿियो जेको आहे, मां सम्झां थो त जीअं आबादी आहे, पॉपुलेशन, उनखे बि घटाइणु घुरिजे। पॉपुलेशन जो वॾो जेको अंगु आहे सो असांजे तरक़ीअ ते, डेवलपमेंट ते, सॼी इकोनॉमी ते असरु थो विझे पियो। इन करे इहो तमामु ज़रूरी थींदो सभु पार्टियूं हिकिड़ो अमल कनि ऐं जेको चवंदा आहिनि न, इहो मीसाके जमहूरियत, मीसाके इक़्तिसादियात ठाहिनि। छाकाणि मुंहिंजे नज़र में आहे त जेको सभ खां वॾे वॾो चूंडियल हुकूमत जो कमु आहे उहो तरक़ी आहे, डेवलपमेंट आहे, मुआशियात आहे। मुआशियात सां सियासत त आई आहे, पर मुआशियात जेसिताईं न थींदी, छो त ॾिसो हींअर इहो जो इनकम कान्हे, माण्हू ग़रीब आहिनि, गुरबत थी वई आहे, रोज़गार कोन्हे, नौकिरियूं कोन्हनि माण्हुनि वटि। साईं मुंहिंजा रोड भॻा टुटा पिया आहिनि, गटर लाइनूं वहनि पियूं, कराचीअ में 1000 गटर ते ढक कोन्हनि। इहो छा आहे? इहो नेशनल एजेंडा आहे सॼो। अहिड़े नमूने लाहौर में मसइला हूंदा, अहिड़े नमूने फ्रंटियर में हूंदा, अहिड़े नमूने KPK ऐं बलूचिस्तान में। ॿियो लॉ एंड ऑर्डर, अदीब चयो शमा त हाणे लॉ एंड ऑर्डर अॼु बि हेॾा थिया आहिनि हमला। त इन्हनि शयुनि ते लॉ एंड ऑर्डर खे असांखे वेही पंहिंजनि माण्हुनि सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। त उहो जेको आहे, या मिसिंग पर्सन्स आहिनि या सभु शयूं साईं, त उन में सियासी ऐं इक़्तिसादी तौर ते गॾियल हलिबो, समाजी तौर ते गॾु हलिबो, त हीउ मुल्क बहितर थी सघे थो। अच्छा शमा साहब, एक और चीज़ ये कि जिस तरह प्रोफेसर साहब भी कह रहे हैं कि एक बिल्कुल, और मैंने भी जिस तरह ये कहा कि एक नेशनल एजेंडा अब बहुत ज़रूरी हो गया है, तो आपको क्या लगता है कि जिस तरह हमारे यहाँ मुख्तलिफ़ ख़यालात और नज़रियात की जमातें हैं और जो पार्लियामेंट भी पहुँचती हैं वो भी इस तरह मुख्तलिफ़ ख़यालात और नज़रियात की जमातें हैं,
تو یہ ایک نیشنل ایجنڈا پر ان کو بٹھانا اور متفق کرنا کوئی آسان کام ہے؟ آپ کو لگتا ہے کہ ہو جائے گا؟ جو آنے والی حکومت ہوگی وہ اتنی اس طرح کی کیپیبلٹی ہوگی کہ وہ ان تمام لوگوں کو، اور تمام نہ صرف میں پارلیمنٹری پارٹیوں کی بات کر رہا ہوں، وہ پارٹیاں جو باہر ایک اپنا پاور بھی رکھتی ہیں، اور باقی جو ادارے ہیں ریاست کے، تمام اسٹیک ہولڈرز کو بٹھا کر ایک نیشنل ایجنڈا پر متفق کر سکے؟ دیکھیں جی، ہے تو بہت زیادہ چیلنجنگ ٹاسک، کیونکہ پاکستان میں انفارچونیٹلی پاکستان کی ڈائلیما یہی رہا ہے کہ پاکستان کی سیاسی جماعتیں جو ہے اپنے اپنے ذاتی اور اپنے جو ہے ویشیس انٹرسٹ کو زیادہ پریورٹی دیتی ہیں بجائے نیشنل انٹرسٹ کے. اور میرے خیال میں ایک بڑا خوبصورت، میرے خیال میں ایک بہت ہی ایک نئی چیز پاکستان کی تاریخ میں ہونے جا رہی ہے کہ یہاں یہ چیز بڑی واضح ہو جائے گی کہ بالکل آپ ڈفرینشیٹ کر سکیں گے کہ کون سی جماعت، کون سی پولیٹیکل پارٹیز اپنے نیشنل انٹرسٹ کو فوقیت دے رہی ہے یا کہ اپنے ذاتی انٹرسٹ کو. تو میرے خیال میں اگر یہ جو بھی حکومت آئے گی، اگر وہ ڈائلاگ کے پروسیس کو، نیگوسیشن کے پروسیس کو اور جو ہے ٹاکس کو، میڈیشن کے پروسیس کو اگر لیتی ہے، اپنی اسٹریٹجی بناتی ہے، تو میرا نہیں خیال کہ ایک جو ہے ایک نیشنل انٹرسٹ پہ کنسنسس کرنا کوئی ایک بہت بڑا چیلنجنگ ٹاسک ہے. کیا ہم یہ نہیں دیکھتے؟ نیشنل الیکشن پلان ایک موجود ہے، اس کی مثال موجود ہے کہ ہم موجود ہے. اس کے علاوہ ہم نے دیکھا ہے پاکستان پہ جب دشمن حملہ آور ہوئے، دشمن قوتیں حملہ آور ہوئی، تو ہماری قوم یک آواز ہو گئی. آپ کو فیبرری میں یاد ہوگا جب ہمارے اوپر انڈیا نے حملہ کیا ہے 2022 میں 21 میں، تو اس وقت آپ نے دیکھا ساری قوم جو ہے اپنی تمام سیاسی اختلافات کو جو ہے پسے پشت ڈال کر ایک ہو چکے تھے اور اس طرح سیلیبریٹ کر رہے تھے کہ بس ان کے صرف نظر میں یہ تھا کہ ہم اپنے دشمن کو، اپنی بیرونی دشمن کو جو ہے شکست دیں. تو میرے خیال میں یہ ممکن نہیں ہے، حالانکہ حالات ایسے پیدا کیے گئے ہیں کہ ہمارے یہاں جو شرپسند جماعتیں، ان شرپسند جماعتوں نے 9 مئی کے واقعے کے بعد اس چیز کو یہ ایک نیریٹو بلڈ کیا ہے کہ خدا نہ خواستہ آپ کی، اللہ نہ کرے، آپ کی آرم فورسز جو ہے آپ کے خلاف ہیں، جبکہ ایسا نہیں ہے. آپ پاکستان کی آرم فورسز نہ ہو تو دشمن ہمیں ملیامیٹ کرنے میں ذرا بھی تحمل نہیں کرے گا. جس کی آپ حالیہ مثال آپ دیکھیے کہ ہماری سوورینٹی کو جس طرح بریچ کیا گیا، ہمیں جس طرح سے ایران نے اٹیک کیا، تو وہ اس خمار میں تھے، اس خوش فہمی میں تھے کہ شاید پاکستان ریٹیلیٹ بیک نہیں کرے گا، کیونکہ پاکستان بہت سارے کمپرومائزز کا شکار ماضی میں ہوتا رہا ہے. تو لیکن اس دفعہ جو ہے اب موجودہ اسٹیبلشمنٹ نے جناب عاصم منیر صاحب کی قیادت میں بالکل شفاف یعنی کہ ووکل کیٹاگوریکل ایک میسج دیا کہ no compromise at all on national sovereignty. ظاہر ہونا بھی نہیں چاہیے، وہ تو ہونا بھی نہیں چاہیے، ہوتا بھی نہیں ہے. تو جب یہ اتنا زیادہ ووکل، اب میں حیران ہوں، یقین مانیے، اس لیے نہیں کہ میں ابھی آپ کے قومی چینل پہ موجود ہوں، بلکہ میں حیران ہوں کہ پاکستان کی سیاسی جماعتیں، سیاسی لیڈران اور بہت سارے جو ہمارے اسٹیبلشمنٹ کی قیادت آتی رہی ہے، وہ کام نہ کر سکی جو 13 مہینے میں، محض 13 مہینے میں جناب عاصم منیر صاحب نے ایک بڑے ایک انپریسیڈنٹڈ جو ہے چیزیں جو ہے نا کر گزرے ہیں. تو جس میں ایک بڑا واضح جو ہے دشمن جو ہماری را ہے ایجنسی، جو ہوسٹائل ایجنسیز ہیں اور اس طرح کی ڈیفرنٹ کنٹریز ہیں جو ہوسٹائل ہیں پاکستان کے خلاف جو ہے مضموم جو ہے ظاہر رکھتے ہیں، ان کو ایک بڑا واضح میسج جا چکا ہے کہ اب اور وہ ظاہر ہے کہ دیکھیں یہ جس طرح کی چیزیں بھی ہو رہی ہیں نا. پروفیسر صاحب مجھے جو نقطو یہ تو جے حملہ پہ تھے نا، جو دہشت گردی تھے پہ جو بلوچستان میں بلاسٹ تھے، یہ اصل میں پاکستان میں انسٹیبل پاکستان کے کرنا چاہیں تھا، وہ نہ تھا چاہیں تو پاکستان میں کا اسٹیبلٹی ہو جائے، پاکستان میں کوئی ڈیموکریٹک پروسیس مضبوط تھے. تو یہ جو نرگو اتنے کہ اساں جا مانو ملوث ہیں، بلکہ باہریوں قوتوں چاہیں تھیں تو پاکستان کے اندر منع جو استحکام نہ ہو جائے، پاکستان کے اندر منع کا نہ کا افراد تفری ضرور ہو جائے. ہی انہیں کرے دھماکہ تھی رہے ہیں تو جی الیکشن کے پروسیس کے جو ڈیریل کجے. بالکل صحیح تھا چو تاں ایا گال، ماں متفق آیا تاں ساں، ایہو تو ڈیریل کجے، ہن کے ڈی اسٹیبلائز کجے ملک کے. سو ان لائے اساں جو جے ایجنسیز آہن یا اساں جے متھیاں سگھارا ادارا آہن وڈا، انہن کے ان تے وہی سوچ ویچار کرنو پوندو، جو ہے چھا چیجے ڈسکشن کرنو پوندو پنجے ذہنی طور وہی تو اساں ادارن کے گھرجے تو اساں کیے جو ہے ان شے کے ختم کیوں. دہشت گردی
इंतिहाई ख़तरनाक शइ आहे उनखे ख़तमु कजे तॾहिं असां सम्झूं था असां जेको आहे सो ऐं इहो असां बिल्कुलु नथा चाहियूं त को स्टेबिलिटी न हुजे या हिनखे डिस्टेबलाइज़ कयो वञे त पोइ नुक़सानु थींदो न तरक़ी थींदी न माण्हू जी का भलाई थींदी न छा इन करे लाज़मी आहे त इहे सभई जेको मुल्क जा माण्हू आहिनि न क़ौमी लेवल ते उन में एजेंसीज़ आहिनि फ़ौज आहे सिविल सर्विस आहे साईं मुंहिंजा क़ौमी असेंबली आहे जुडिशरी आहे इहे जेके बि हिकिड़ा आहिनि अदारा जॾहिं गॾु विहंदा त उमेद बिल्कुलु असां करे सघूं था त असां लाइ बहितरी ईंदी साईं। अच्छा हिकिड़ी ॿी शइ पाण वटि त सियासी पार्टियुनि त पंहिंजी महिनत कई आहे उन्हनि त वॾी दिलचस्पी ॾेखारी आहे ऐं असल उमेदूं बि आम माण्हू खे हूंदियूं आहिनि त तव्हांजी छा राय आहे त आम जेको पाकिस्तान जो शहरी आहे आम जेको वोटर्स आहे उहो केतिरी दिलचस्पी वठी रहियो आहे इलेक्शन्स में सुभाणे हेॾो वॾो ॾींहुं आहे हिन 2024 साल जो त सभ खां वॾो ॾींहुं आहे सुभाणे त आम माण्हू छा पियो सोचे आम माण्हू जी केतिरी दिलचस्पी हूंदी इलेक्शन प्रोसेस में अची ऐं वोट विझे। साईं हाणे छा आहे त पार्टियूं आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि मुख़्तलिफ़ मुक़ाबला बि आहिनि ख़बर अथव हेल मिसाल हिकिड़ो थो ॾियांव मिसाल बशीर मेमून साहिबु जंहिं ताज़ो नून लीग जॉइन कई आहे उहो पियो करे मख़्तूम जमील ज़मा सां मुक़ाबिलो इहो वॾो मुक़ाबिलो अथव ख़बर न आहे त कीअं अहिड़े नमूने कुझु ॿिया मुक़ाबिला आहिनि कुझु कॉम्प्रेस आहिनि ऐं साईं मुंहिंजा जाम महताब ॿीहर जो आहे मुक़ाबिलो कुझु नौशहरे में आहिनि त अहिड़े नमूने सां जेके माण्हू आहिनि माहिर आहिनि त उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो आहे त उहो कनि पिया पर ॿियो छा आहे त गहमा गहमी वॾी ॾिसण में आई हेल पीपल्स पार्टी थोरो वधीक गहमा गहमी कई आहे ऐं पर उनखे कुझु मिले पई माना जीअं सिंध जो विचों इलाइक़ो आहे ॿाराड़ी जो उन में उन्हनि खे वधीक सरसी पई थी मिले कराची में बि हुननि कुझु कयो आहे साॻी तरह जमा इस्लामी आहे या MQM आहे या ॿिया आहिनि PTI आहे उहे बि जेके आहिनि पंहिंजी जाइ ते पर कल्हो जेको ॾींहुं आहे उहो तमामु हिकिड़ो सुस्तु नज़र आयो असांखे उन में वॾी गहमा गहमी नज़र कोन आई न को पीपल्स पार्टी न को ॿियनि तनज़ीमुनि जी न उहो इन करे त उहो कैंपेन बंदि थी वई न कैंपेन बंदि थी वई बराबरि सो इन में जेको हाणे 2-3 वॾियूं पार्टियूं आहिनि साईं मुल्क जूं 2 त ज़ाहिर आहिनि हिकिड़ी आहे पीपल्स पार्टी ॿी आहे नवाज़ लीग ऐं हुनखे मौक़ो कोन ॾिनो वियो आहे PTI खे इन करे इहे 2 पार्टियूं न ॾिसूं त आया नवाज़ शरीफ़ खटे थो या बिलावल थो घटे या कोलिशन गवर्नमेंट ठहे थी का ख़बर कान्हे का सो हर कंहिंजा जेका नैरेटिव्स आहिनि न उहे मुख़्तलिफ़ आहिनि पर इलेक्शन थींदी ऐं माण्हू जेको तव्हां चओ था न आउं सम्झां थो माण्हू वोट ॾियणु ज़रूरु ईंदो छो त हिननि अपीलूं ॾाढियूं कयूं आहिनि बिलावल ॾाढियूं अपीलूं कयूं आहिनि बाबा हाणे मूंखे हिकिड़ो त वरी ॾियो 5 साल त मां कराची बि तव्हांखे ठाहे ॾींदुसि या अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं नवाज़ शरीफ़ बि करे थो सो इहो आहे उमेदु कयूं था माण्हू खे निकिरणु घुरिजे बि इहा हिकिड़ी अपील आहे त माण्हू निकिरनि वोट ॾियनि ऐं पंहिंजा लीडर सही लीडर चूंडीनि। शमा साहब आपका क्या ख्याल है इसी सेम सवाल वो आपसे ही है कि लोग कितनी दिलचस्पी ले रहे हैं जो आम वोटर है पार्टी का वोटर जो है वो तो वैसे भी पिछले 1-1.5 महीने से चार्ज है लेकिन आम जो शहरी है जो आम वोटर है वो आम आदमी जो है वो कितनी दिलचस्पी ले रहा है और उसकी वजह से क्या टर्नआउट एक्सपेक्टेड कर रही हैं आपके कल कितना % जो होगा वो टर्नआउट। बीइंग एनालिस्ट मेरे काफ़ी लोगों से इंट्रैक्शन होती है इसमें आम आवाम भी है और परसों तरसों में जो है लोगों के साथ भी बैठी हूँ चाहे वो ठेले वाला हो चाहे वो मोची हो या चाहे एक दुकानदार हो तो लोगों में बहुत ज़्यादा जोश और जज्बा और वलवला है इस साल इलेक्शन के लिए क्योंकि अब जो सियासी जमात इक़्तिदार में आती है तो उसको सिर्फ और सिर्फ डिलीवर करना होगा परफॉर्मेंस देनी होगी क्योंकि अगर अब किसी जमात ने डिलीवर नहीं किया या परफॉर्म नहीं किया तो मेरे ख्याल में ये बिल्कुल हर जमात के लिए ये आखिरी बारी होगी उसके बाद वो कोई किसी किस्म की कोई जो शिकवा शिकायत करने की पोजीशन में नहीं होंगे। जहां तक प्रोफेसर साहब ने कहा कि PTI को मौका नहीं मिला PTI को मौका मिला है बिल्कुल मिला है लेकिन उसने इंट्रा जो है पार्टी इलेक्शंस कराए नहीं उसको वॉयलेट किया तो उसके नतीजे में उनसे बले का निशान ले लिया गया अदरवाइज उनके जो कैंडिडेट मौजूद हैं बिल्कुल फील्ड में मौजूद हैं उनको जो है सियासी जो है निशान भी जो अलॉट किए गए इंतखाबी निशान भी अलॉट किए गए और हुकूमत साजी में इनका भी एक बहुत बड़ा रोल होगा मतलब प्रोवाइडेड दैट कि वो कितनी जो है सीट्स लेकर वो आते हैं। ये बात है कि जो एस्टैब्लिशमेंट है आपकी जो इंतजामिया है वो तमाम मामला से दूर है
वो हर पार्टी देखें एक तरह से गैमा के में जिन इलाकों में जिन जो है सूबों में और जिन जिन जो है अगर ये शहरों हकीकी में तौर पर आप सही कह रही हैं कि वो इनसे दूर हैं तो होना भी चाहिए, वैसे आइडियल डेमोक्रेसी के लिए बिल्कुल, हर इदारे का अपना जी, रोल है तो वो इदारे होना चाहिए, अपना- अगर ऐसा है तो। देखें हालांकि लगता नहीं है, लेकिन हर अगर है इदारा अपने अपने डोमेन में काम कर रहा है, और जहां आप जो छेड़छाड़ करेंगे, आप लॉ एंड ऑर्डर को अपने हाथ में लेने की कोशिश करेंगे, आप मिलिट्री इंस्टॉलेशंस को या सेंसिटिव इंस्टॉलेशन पर अटैक करने की कोशिश करेंगे, तो फिर तो इस चीज की आपको कतई इजाजत नहीं दी जा सकती कि आप मुल्क की सालमियत के खिलाफ बरसरे पैकार हो। ऐसा होंगे तो फिर आपको टेट फॉर टैट ही का जवाब मिलेगा। वो तो जाहिर है, रेड लाइंस है ना, वो तो रेड लाइंस है, अगर वो रेड लाइंस क्रॉस होगी तो वो जाहिर है। बहरहाल मैं ये समझती हूँ कि काफी जो है इंशाल्लाह ताला अवाम चूंकि बहुत पुरजोश है, टर्नआउट भी मेरे ख्याल में बहुत अच्छा रहेगा। एक मजीद एक बात कि एमक्यूएम तो है ही पाकिस्तान, लेकिन इसके अलावा हम देखते हैं कि जो लंदन की एमक्यूएम की थी वो भी इस दफा जो है उन्होंने वफा परस्त के नाम से वो उनके जो है इंडिपेंडेंट जो है आ रहे हैं। तो अब जो है सूरत हाल कराची में और हैदराबाद में बड़ी दिलचस्प है, क्योंकि 2013 के बाद जो ओरिजिनल एमक्यूएम थी जो कि वफा परस्त के नाम से आ रही है, उसने जो है किसी भी बल्दियाती इंतखाबात में और आम इंतखाबात में हिस्सा नहीं लिया। तो अब जो है जब वो पहली दफा बड़ा सरप्राइज लेकर आ रहे तो सूरत हाल थोड़ी सी ट्विस्ट हो सकती है रिजल्ट्स के हवाले से। तो मेरे ख्याल में इस वजह से कराची और हैदराबाद में हमें टर्नआउट ज्यादा बेहतर मिलेगा, क्योंकि वो पहले जो वो वाले जो थे वफा परस्त वाले या लंदन इंटरनेशनल सेक्रेटरीट वाले, वो लोग जो है बाइकआउट कर देते थे, जिसकी वजह से कराची के अवाम इस तरह से वोट डालने नहीं निकलते थे। क्योंकि लेकिन इस दफा बड़ी एक दिलचस्प सूरत हाल पैदा हुई है, और पीटीआई वालों को भी, पीटीआई के कैंडिडेट जो वो है वोटर्स हैं, सपोर्टर्स हैं, वो मेरे पास भी उनके जो है ज़ाहिर मुख्तलिफ व्हाट्सएप ग्रुप में वो कह रहे हैं कि प्लीज आप इमरान खान के लिए निकले, ये लिख रहे हैं, क्योंकि उन्हें ये ख्याल है कि इमरान खान शायद इसी बेस पे जो रिलीज हो जाएंगे। हालांकि नहीं रिलीज होना नहीं है, लेकिन जाहिर है अगर उनका वोट तो मौजूद है तो बहरहाल उनके लोगों के वो सपोर्ट तो मौजूद है। शमा मुंशी साहब बहुत शुक्रिया आपका, प्रोफेसर एजाज कुरैशी साहब तव्हांजी बड़ी महिरबानी। नाज़रीन असां अॼोके इलेक्शन जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कईसीं। कुझु कलाक बचा आहिनि, सुबुह जो 8 वॻे खां पोलिंग शुरू थींदी, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण ते पहुची रहियो आहे। पर एक्स्ट्रो में मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त क़ौमी फरीज़ो आहे वोट तव्हां वटि मुल्क जी अमानत आहे। पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो, लाज़मी वोट कास्ट कयो, जंहिंखे वणे तव्हांखे वोट ॾियो, जेको तव्हांजे उमेदवार तव्हांखे बहितरु लॻे, जेका पार्टी तव्हांखे बहितरु लॻे, पंहिंजे सोच मूजिबि उन मूजिबि तव्हांजे वञी फ़ैसिलो करे तव्हां वोट विझो। वोट लाज़मी विझो। हिन मुल्क में जेकॾहिं तव्हां बहितरी चाहियो था त पंहिंजी मर्ज़ी जी हुकूमत खे आणियो, जेका उते तव्हांजा अची मसइला हल करे, पर उन सां गॾोगॾु जमहूरियत जे लाइ, जमहूरियत जी इस्तेहकाम जे लाइ, आइडियल जमहूरियत जे लाइ ज़रूरी आहे त इलेक्शन फ्री एंड फेयर थिए। इलेक्शन कमीशन जो, निगरान हुकूमत जो ऐं समूरनि इदारनि जो सुभाणे इम्तिहान आहे, त उहे इन 2024 जे इलेक्शन खे तकरारी थियण खां कीअं बचाइनि था ऐं उनखे साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने सां कीअं उनखे मुनक़िद कनि था, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।